काटना रो जोड़े में यार देर न कर शादी असानी मतो चढ़ी आई आ बाबा वो दिल जाए कर वो तुझो तैयार है तुझे पुट जो आ जोड़ो कटेड़ बाबा मतो इठो हाँ बा कटिया तो हुकुम आ तव्हांजो बरसात हलन दी बिजली हलन कोन दी राह ने थन्या होता असानी न बा दिल जाए कर छो आगे के राय वच मां ये कारीगर विच जा ठंडा लगे ना उस्ताद माके अच्छा बा कारीगर नींदो दा कारीगर जानी उस्ताद कम के बेओ भी आए ना मुझे मत जवाब खुदा अबा हे तुझो तो लाया तो छो न न जन ठा है के यार तोरो हां तो फिर यार कटू हाँ वो थी हां यो जो कटू ये भी नरड़े था तोर जो तो जब भाग एड़ा मां छा क्या बा मेरे असाने मुकदर टूटला यार अस्सलाम वालेकुम उस्ताद। वालेकुम अस्सलाम हुकुम कर ये कपड़ा है ना उस्ताद सिबाना है ना हाँ हाँ ये माप आठो घणा मीटरन ये वडे पर में थी 4 मीटर वगो थींदो आ 4 मीटरन हाँ ठीक आ ठायास तो माप दे न हाणे मोतबर आ पेर सीधा कर सिद्धो 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 सीधा कर पेर अब्बा अच्छा है खैर तो है करंट आ जा करंट ना है पुट तोखे ख़बर ना है मुझो नालो आहे उस्ताद डांसर दर्जी नालो छा थी नालो मीर मीर सीधो थी इयो चाहे माप के छा थियो थी कोई माप करे तो ये कुला आने तो ये अब्बा मुझो नालो आहे उस्ताद डांसर दर्जी आटी कहानी कहानी का ओणी कहानी कहानी का भूली आए क्या मथे कर सुथण काथे पाईंदो आ इते पाइंदो आ काथे पाईंदो आ इते जगह सुधी कर हां शूट 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 इयो चाहे यार न है वजह तोखे ख़बर है जॾहिं मुंहिंजो नालो आहे उस्ताद डांसर दर्जी तो मां तो आयो पेरो चक्कर इन दुकान ते आयो आहे त तोखे पुट असांजी सिलाई पोइ ॾिसजांइ कीअं थी लॻे असांजी थोरो ॿी का डिज़ाइन विज़ाइन बाबा लॻणी आहे त ॿुधाए हे माप केर वरदो बाहन जी केर अच्छा वरदो अच्छा न न हिकिड़ो तजुर्बो हूंदो आहे न असां सम्झी वेंदा आहियूं त हे ग्राहक लूसी आहे मोतबर आहे हुनजी ओड़ी डिज़ाइन रखंदा आहियूं थोरो ईअं थी हा बसि ओके आहे हाणे हिन में का को डिज़ाइन का को ईअं मिड़ई को ईअं बा जेब साइड ॿ जेब साइड ठीक ठीक है हाँ। एकड़ो इन में सलवार में छा बाबा सुथण में हिकिड़ो छा उसाए सुथण में यो खीसो खीसो अच्छा खीसो खीसो ठीक है बस ओके थियो वजायो रे बस उस्ताद डांसर दर्जी वगो ॿिए ॾींहुं खणी वेजांइ हाणे हल मां के न तो खपे उस्ताद छो हेता जब डांस में लगा पिया हो भी सब शुरू थी था डांस में तो रोगो कानो सब दवा अरे वगो भी डांसर हूंदी तूं इहा जिस्म ते पाईंदे न रुगो हीअं कंदी हले वञ बाबा ॿिए ॾींहुं अचिजांइ ठीकु आहे बेड़िया चा हा ए भयो ते हेडो हिए